अमेरिका ऐं ईरान विच में जंग सबब मुल्की मईशत लाइ खयल क़दमनि खे तमामु घणो नुक़सान पहुतो आहे। पाकिस्तान अमन लाइ वॾियूं कोशिशूं कयूं आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी कोशिशुनि सां अमेरिका ईरान विच में जंग बंदी थी। उम्मीद जल्द तकरार ख़त्म ऐं अमन क़ाइमु थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। संदसि चवण त ख़िते जी सूरतहाल सबब पेट्रोलियम शयुनि जा अघ आसमान ते पहुतल आहिनि। जुमे ते तेल जे अघनि जो ॿीहर जाइज़ो वठणो आहे। पाक अफगान सरहद ते अफगान तालिबान ऐं फितनल ख्वारिज जी बिना जवाज़ अगराई जो पाक फौज तरफ़ां भरपूर जवाब। चमन सेक्टर में अफगान तालिबान जो चौकियूं ऐं गाड़ियूं तबाह। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब पाक फौज जी ऑपरेशन ग़ज़्बिल हक़ तहत अफगान तालिबान जी बिना जवाज़ अगराइन खिलाफ़ भरपूर ऑपरेशन जारी आहे। पाक फौज चमन सेक्टर में अफगान तालिबान जो केतिरियूं ई चौकियूं गाड़ियूं तबाह कयूं आहिनि। पाक फौज जी असराइती कार्रवाईअ सबब अफगान तालिबान ऐं फितनल ख्वारिज पुठिते हटण ते मजबूर। सिक्योरिटी ज़रियनि जो चवण आहे पाक फौज जो ऑपरेशन ग़ज़्बिल हक़ मुक़रर कयल हदफ़ हासिल थियण ताईं जारी रहंदो। थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा करे के इलेक्ट्रिक खे ॾियण जी तजवीज़। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां कराची जी बिजली वापेदर लाइ टारगेटेड सब्सिडी प्रोग्राम ते स्टडी करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां के इलेक्ट्रिक चेयरमैन शहरियार चिश्ती जी मुलाक़ात। वॾे वज़ीर जो चवण आहे ऊन्हारे जी शुरूआति में शहर जो ग़रीब तबिको डिघी लोड शेडिंग सबब सख़्त तकलीफ़ुनि में आहे। लोड शेडिंग में ख़ासि करे ग़रीब इलाइक़नि में घटिताई आणणु घुरिजे। के इलेक्ट्रिक चेयरमैन शहरियार चिश्ती जो चवणो के इलेक्ट्रिक सिंध हुकूमत सां सहकार लाइ तयारु आहे। सस्ती बिजली जी पैदावार ज़रूरी आहे। वॾे वज़ीर पारां तवानाई खाते खे सस्ती बिजली लाइ तजवीज़ूं तयारु करण जी हिदायत। सनअती इलाइक़नि लाइ मुनासिब अघनि ते बिजली फराहम करण लाइ पार्टनरशिप प्लान ते कम लाइ कराची कमिश्नर सेक्रेटरी तवानाई ऐं CEO के इलेक्ट्रिक ते ॿधल कमेटी क़ाइमु। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी ईरान जंग ख़िलाफ़ डिघे मुदे वारी सामूंडी नाकाबंदी जी हिदायत। परॾे ख़बरूं इदारे मूजिब अमरीकी सदर सलाहकारनि खे हिदायत कई त ईरान ख़िलाफ़ डिघे मुदे वारी सामूंडी नाकाबंदी जी तयारी कई वञे। ईरान जी मईशत ऐं तेल जी एक्सपोर्ट ते दबाव जारी रखियो वञे। ईरानी बंदरगाहुनि खां ईंदड़ जहाज़नि खे रोकियो वञे। ईरान चाहे थो त हुर्मुज़ जो सामूंडी लंघ जल्द खुली वञे। अरब मुल्कनि पारां सामूंडी लंघ हुर्मुज़ खे 28 फरवरी खां अॻुवारी हैसियत में फौरी तौर बहाल करण जो मुतालबो। सामूंडी लंघ हुर्मुज़ ते कंहिं बि क़िस्म जो टैक्स क़बूल न करण जो ऐलान। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी सदारत हेठि थियल मुशावरती इजलास में कतर, बहरीन, UAE ऐं कुवैत जे सरबराहनि जी शिरकत। नार वारनि मुल्कनि ऐं उर्दनि ते ईरानी हमलनि जी मुज़म्मत। पधिराई मूजिब नार वारनि मुल्कनि जे सरबराहनि बहरान जे ख़ात्मे लाइ सिफ़ारती रस्तो इख़्तियार करण ते ज़ोर भरियो। अॻवाननि जो चवणु आहे त अरब मुल्कनि ते ईरानी हमला आलमी कानून जी भनकड़ी आहिनि। अरब रियासतूं मुतहिद आहिनि। हिकु रियासत ते हमिलो समूरियुनि रियासतुनि ते हमिलो तसवुरु कयो वेंदो। अमरीका ईरान जी पंडरी इदारनि ऐं शख़्सियतुनि ते पाबंदियूं लॻाए छॾियूं। उन्हनि इदारनि ऐं शख़्सियतुनि ते ईरान जी बैंकारी शोबे में मदद करण जो इल्ज़ाम। अमरीकी नाणे खाते मूजिब इदारनि ऐं शख़्सियतुनि अरबें डॉलर तेल मोकिलण में किरदारु अदा कयो। उन्हनि बैंकुनि ते पाबंदी लॻी सघनि थियूं जेकी ईरान खे हुर्मुज़ लंघ मां गुज़रण जी एवज़ अदायगियूं कंदड़ कंपनियुनि सां कारोबार करे रहियूं आहिनि। विच ओभर में अदम इस्तेहकाम जो बुनियादी कारण फ़लस्तीन मसइलो आहे। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार चयो आहे त इसराइली कब्ज़े जो ख़ात्मो ऐं ॿ रियासती हल ई ख़िते में जटादर अमन जो वाहिद रस्तो आहे। ग़ज़ा में जंगबंदी बावजूद 800 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। ग़ज़ा अमन मंसूबे जे ॿिए मरहले खे जल्द मुकमल कयो वञे। ओलह किनारे में आबादकारनि जो तशदुद ऐं ग़ैर क़ानूनी वसतियुनि में वाध ॻणती जोगी आहे।
विच ओभर में जारी छिकताण वारी सूरत-हाल सबब आलमी सतह ते तवानाई जी कीमतुन में वाध जो इम्कान ज़ाहिर। वर्ल्ड बैंक जी ताज़ी रिपोर्ट मूजिब 2026 दौरान तवानाई जी कीमतूं 24% ताईं वधी सघनि थियूं। जेकॾहिं ख़िते में हलंदड़ तकरार मई ताईं घटि थियो तॾहिं बि कीमतुनि में इज़ाफ़ो बरक़रार रहण जो इम्कान आहे। पर जेकॾहिं छिकताण में शिदत आई ऐं सप्लाई मुतासिर रही त तवानाई जूं कीमतूं वधीक वधी सघनि थियूं। तेल ऐं गैस जे ठिकाणे ते हमलनि में ऐं हुर्मुज़ में जहाज़नि जी रुकावटूं सप्लाई चेन खे मुतासिर कयो आहे, जंहिं जा असर आलमी मंडियुनि में ज़ाहिर थी रहिया आहिनि। कैपिटल डेवलपमेंट अथॉरिटी इस्लामाबाद जो समूरो रिकॉर्ड डिजिटाइज करण जो फैसलो। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी सदारत हेठि इजलास। मोहसिन नकवी जो चवणु आहे त रिकॉर्ड जी डिजिटलाइज़ेशन 120 ॾींहनि अंदरि मुकमल कई वेंदी। शहरियुनि खे सहूलियत हूंदी त उहे पंहिंजनि दरख़्वास्तुनि जी एडिट स्टेटस बाबति ऑनलाइन मालूम करे सघनि। इस्लामाबाद में कंहिं बि गैर कानूनी हाउसिंग सोसाइटी खे कम करण जी हरगिज़ इजाज़त न ॾिनी वेंदी। F6 में सर्विस सेंटर कायम करण लाइ ज़मीन मुख़्तस करण जो फ़ैसिलो कयो वियो। शहर में जदीद तफ़री सहूलियतुनि खे हथी ॾियण लाइ टॉप गोल्फ, हॉट एयर बैलून, ज़िप लाइन, वाटर पार्क ऐं एम्यूज़मेंट पार्क जी मंसूबनि ते जल्द कम शुरू करण जूं हिदायतूं। सिंध हुकूमत जो ट्रांसपोर्ट निज़ाम के जदीद बनाइण जो फ़ैसिलो। सूबे में रूट परमिट ते गाॾियुनि जी फिटनेस सर्टिफिकेटनि खे मुकमल करे डिजिटल करण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध में रूट परमिट्स ऐं फिटनेस सर्टिफिकेटनि जे डिजिटलाइज़ेशन लाइ 3 जून 2026 आख़िरी तारीख़ मुक़ररु। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांजिट खाते तरफ़ां लाॻापियल इदारनि खे बाज़ाब्ता हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। दस्तावेज़नि जी तस्दीक खे सवलो ऐं महफ़ूज़ बणाइण लाइ निज़ाम मुकमल ऑटो ऐं डिजिटल कयो पियो वञे। कमर्शियल गाॾियुनि जा सभु रूट परमिट ऐं फिटनेस सर्टिफिकेट डिजिटल सिस्टम में मुंतकिल कया पिया वञनि। हर गाॾी मालिक ऐं ट्रांसपोर्टर खे ऑनलाइन ऐं क़ाबिल तस्दीक दस्तावेज़ फ़राहम कया वेंदा। मुक़ररु तारीख़ खां पोइ सिर्फ़ डिजिटल दस्तावेज़ क़बूल कया वेंदा। भन कड़ी ते कार्रवाई थींदी। सियासी छिकताण में लाहौर ऐं कराची में भेट मुनासिब न आहे। कराची ऐं लाहौर जी अजाई भेट कई वेंदी आहे। असांजो मंशूर शहरियुनि जी ख़िदमत करणु आहे। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त लाहौर पाकिस्तान जी दिलि आहे। दुनिया में हर शहर हिक ॿिए सां तजुर्बा वंडींदो आहे। बहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जामशरे में एमफिल कंदड़ शागिर्दाणी सोब ख़ासकेली खे हिसाइण वारे केस में अॻुभराई। मुतासिर शागिर्दाणी एंटी हिरासमेंट कमेटी वटि बयान रिकॉर्ड कराए छॾियो। एंटी हिरासमेंट सेल जी फोकल पर्सन डॉक्टर साहिब ख़ातून जो चवणु आहे त मामलो 27 अप्रैल ते थियो। गुज़िरियल ॾींहुं शागिर्दाणी एंटी हिरासमेंट कमेटी खे दरख़्वास्त ॾिनी। शागिर्दाणी असिस्टेंट प्रोफेसर काशिफ अबड़ो मथां हिसाइण जो इल्ज़ाम लॻायो आहे। जांच मुकमल थियण खां पोइ रिपोर्ट जे आधार ते कार्रवाई थींदी। सोब ख़ासकेली असांजी न्याणी आहे, पाण खे गैर महफ़ूज़ न सम्झे। मुतासिर शागिर्दाणी जो चवणु आहे त कमेटी आॾो बयान रिकॉर्ड करायो आहे। इंसाफ़ जी उम्मीद आहे। शिकारपुर में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तुल। हथियारबंदनि नाके ते दुकान ते वेठल अज़ीज़ अहमद शर खे फायरिंग करण बैदि क़तल करण बैदि फरार थी विया। नौजवान जो मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिब हथियारबंद नौजवान खे क़तल करे फरार थी विया। वाक़िए जी जांच कई थी वञे। कराची में ट्रालर 2 ॼणनि खे चीवाटे मारे छॾियो। लांडी में ट्रालर हेठां सुतल 2 ॼणा फोतियुनि जा लाश अस्पताल मुंतकिल। फोतियुनि जी सांगड़ वासी ज़मीर पुट नवाब ऐं खुशाब वासी मोहम्मद तौर सुञाणप।
आई कराची में FIA जी कार्रवाई, हवाला हुंडी में मुलविस 3 जवाबदार गिरफ्तार। FIA टीम KMCHS सोसाइटी में कुछ इतला ते छापो हयो। FIA अख्तियारनि मूजिब जवाबदार अशफाक अहमद अनस अशफाक ऐं शारिक खे गिरफ्तार करे 56,52,920 रुपया हथ करे विया आहिनि। जवाबदार वटां 6 मोबाइल फोन ऐं हवाला हुंडी जी ॾेती लेती जो रिकॉर्ड पिणु हथ कयो वियो आहे।